तोखे कहिड़ी ख़बर है न दुनिया जी? मां हाणे ॿार न आहियां चाचू, पंहिंजो बुरो भलो पाण सम्झी सघां। तव्हां मूंसां हेॾी हमदर्दी न कयो। माना त तोखे असांजी ख़्वाहिशुनि जो को बि ख़्यालु कोन्हे। मां तुंहिंजो चाचो आहियां। चाचे हुजण जो दावा कयो था त पोइ अव्हांखे मुंहिंजी ख़ुशियुनि जी परवाह हुजणु खपे। मां मंज़र खे सुठे नमूने सुञाणो। हू हिकु बुर्दबार ऐं बहादुर छोकिरो आहे। हुनजी दावा पथर ते लकीर आहे। हू कुझु बि करे पंहिंजे घर वारनि खे सम्झाईंदो। ही अञा एतिरो मोतबर नाहे थियो जो सभु फ़ैसिला पंहिंजी मर्ज़ीअ सां कंदो। तूं करे बि छा थो सघी हुनखे? छोकिरो त कंहिंखां बि नथो ॾिजे। मां ईअं हरगिज़ करणु कोन ॾींदुसि। मां हिकु भेरो अदा सां ज़रूरु ॻाल्हाईंदुसि। तूं छा थो सम्झी त तुंहिंजे चवण ते अंकल मंज़र खे प्यार जी शादी करण खां रोकींदो? शादी तोखे करणी आहे या मंज़र खे? मंज़र खे। पोइ जेको मंज़र चाहींदो उहो थींदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।